नासरीन में हड़ताल के जी सईदी मूसाणी भरसा नओं ॻोठ में नियत फाउंडेशन के सहकार से 3 ॾींहनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई है, जिथे कराची के माहिर डॉक्टर्स बरसात मुतासिर ॻोठाणनि के चकासण बाद मुफ़्त दवाऊं पिण फराहम कयूं आहिनि। तफ़सील ॾिसूं था रियास चांडियो जी हिन रिपोर्ट में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं मौजूद आहियूं नओं ॻोठ दरगाह सईदी मूसाणी ते, जिथे हिते मेडिकल कैंप लगाई वई है। नियत फाउंडेशन कराची के सहकार से खलील अहमद लाखिर इमरान खलील लाखिर जी मेज़बानी में मेडिकल कैंप लगाई वई है, जेके हिते मुख़्तलिफ़ शोबा कायम किया विया आहिनि ऐं उन खां अलावा लेडी डॉक्टर्स आहिनि, मेल डॉक्टर आहिनि, जेके मरीज़नि जो चेकअप करे ऐं मुख़्तलिफ़ टेस्टूं करे उन्हनि खे मेडिसन ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त हिन असांजे इलाइक़े में दवाउनि जी तमामु घणी खोट हुई, पर हिन कैंप जे अचण खां पोइ उहा खोट कंहिं हद ताईं पूरी थी रही है। सवे मरीज़ हिते बीठल आहिनि जेके इलाज वठी रहिया आहिनि। असां सां गॾु हिते मौजूद आहिनि हिन ही कैंप लॻाईंदड़ इमरान खलील लाखिर। असीं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कैंप जे हवाले सां हुनजो छा चवणु आहे। साईं, तव्हां छा महसूसु कयो, कहिड़ी ॻाल्हि महसूसु करे जेका ही कैंप लॻाई, हिन कैंप में कहिड़ा शोबा क़ाइमु कया विया आहिनि ऐं केतिरियूं माण्हुनि खे फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि थियूं? तव्हांखे त ख़बर आहे, ही फ्लडेड एरिया जेको आहे सभिनी खां वधीक इफेक्टेड आहे। हिते जेके मेडिकल फैसिलिटीज़ जेके ॾिनियूं वयूं उहे प्रॉपरली न हुयूं। माण्हुनि खे दवाउनि जी खोट, बीमारियूं सीमारियूं सभु हुयूं, त उहा ज़रूरत महसूसु कंदे जेको आम असांजो आवाम आहे, ग़रीब माण्हू भेणूं आहिनि, ॿाहिरि आहिनि, ॿार बचो आहे, उन्हनि जी बीमारियुनि खे ॾिसंदे करे असां हीअ अरेंज कयोसीं विदिन अ शॉर्ट नोटिस, विदिन अ वीक जेको असां हीअ अरेंजमेंट आहे। और शुक्रगुज़ार आहियां नियत फाउंडेशन जो ऐं असांजा भाइनि दोस्त जुनेद साहब, उन्हनि असां वॾी कॉपरेशन की, डॉक्टर्स आहिनि। ही मेडिकल कैंप जेका असां इहो मेल फीमेल इहे ॿिन्हिनि जे लाइ लॻाई वई आहे, जंहिंमें ॿार कान मेडिकल जेके आहे उहो फैसिलिटीज़ ॾिनी वियूं आहिनि। हिते असांजो 2 जेके असांजे मेल डॉक्टर्स आहिनि, जेके मेल्स खे फीमेल्स खे ॿिन्हिनि खे ॾिसनि पिया, ऐं फीमेल डॉक्टर आहे जेका फीमेल जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे जेको आहे उहो ॾिसनि पियूं। ऐं उन सां गॾु असांजी 2 एग्ज़ामिनेशन रूम आहिनि, जंहिंमें अगरि का अहिड़ो को प्रॉब्लम आहे, का ड्रिप्स वग़ैरह आहे, उहा आहे त उहा बि उन्हनि खे फैसिलिटी हिते प्रोवाइड कई वई आहे। मेडिसिन्स आहिनि, सॼो कुझु आहे। त अल्हम्दुलिल्लाह माण्हू हिते अचनि पिया ऐं दवा वठनि पिया ऐं अलाह सां उन्हनि खे शिफ़ा बि ॾिए पियो। मारूड़नि सां जेके ग़रीब आहिनि इन्हनि जी हमदर्दीअ सां हर वक़्तु माना गॾु आहियां ऐं ॾींहं राति जेकी असां खां जेके हालांकि असांजो बॉस बि जेको सॼे ज़िले में जेको किरदारु निभाए पियो, असां उनखे बि ॾिसी करे असां खां जेको पुछे पियो उन्हनि में कयो आहे। ख़ासि करे खलील अहमद जेको आहे दोस्त आहे मुंहिंजो, नाले आहे पुराणो पुलिस खां अॻु में मुंहिंजो माना दोस्त आहे, हिन मूंखे फ़ोन कई, चई साईं तव्हां हिते ॻोठ में रहो था, असांजे ॻोठ जे वारे हिसाब में तव्हां असांखे ॿुधायो था असांखे छा करणु घुरिजे। पहिरीं मूं प्रायोरिटी उन्हनि खे ॾिनी त बाबा जेको हिते ॿार नंढा ॿार जेके बीमारी माना पैदा थी वई आहे, डॉक्टर ज़ुल्म कयो वेठा आहिनि, जेके वञनि था ग़रीब माण्हू जिन वटि आहे के ॿुॾल नथा थियनि, पहिरीं त डॉक्टरनि जो बंदोबस्तु कनि आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। इमरान लाखिर नाले तव्हां कराची जा सुठा बेहतरीन माना डॉक्टर्स नाले उहे माना आंदा दवाऊं आंदियूं। बेसिकली देखिए, यहाँ पे आने का मकसद तो यही था कि ज़ाहिर न्यूज़ से पता चला था हमें कि लोगों के हालात बहुत बुरे हैं सैलाब की वजह से। इनमें स्किन डिजीज़ बहुत ज़्यादा पाई गई हैं, चमड़ी की जितनी भी बीमारियां हैं वो बहुत ज़्यादा हैं, जिसमें बिल्कुल इनके ज़ख़म इतने ख़राब हो चुके हैं कि उसमें पस पड़ चुका है। और इसके अलावा बुखार, जिस तरह मलेरिया, डेंगू, उनके केसेस भी काफ़ी ज़्यादा हैं। तो अगर हम उसको यानी कि अलग अलग तरीके से देखें तो मोर देन 60 से लेके 70 तक जो है ना वो स्किन डिजीज़ हैं। सिर्फ सैलाब मुतासरीन में चमड़ी की बीमारियां बहुत ज़्यादा हैं, और उसके बाद अगर हम लाएं तो वो भी फिर यानी कि डेंगू और मलेरिया के केसेस बहुत ज़्यादा देखे गए। मैं यहाँ पे फ़ी सबीलिल्लाह कैंप वालों की तरफ से यहाँ पे 3 रोज़ा हम लोग कैंप लगाने आए हैं। कराची से हम लोग यहाँ पे तशरीफ़ लाए हैं और हमारी टीम में माशाल्लाह से 3 डॉक्टर्स हैं जो कि सारे क्वालिफाइड फैमिली मेडिसिन के डॉक्टर्स हैं, मास्टर्स किए हुए हैं, और हमारी कोशिश ये है कि हम यहाँ पे जो है अच्छा इलाज जो है वो लोगों को फराहम कर सकें। इस सिलसिले में जो है यहाँ की लोकल इंतज़ामिया ने भी हमारा बड़ा ताउन किया है। इमरान साहब और इनकी टीम जो है वो हमारी बड़ी साथ दे रही है, और बड़ी खुशी हुई हमें कि यहाँ पे लोगों का ताउन भी मिल रहा है और लोग यहाँ पे आ रहे हैं हमारे पास इलाज कराने के लिए। कितने पेशेंट अभी तक आपने देखे हैं? पहले दिन में जो है वो हमने तकरीबन 550 से ऊपर पेशेंट जो है वो देखे, यानी हम 3 डॉक्टरों ने तकरीबन 200 पेशेंट जो है वो देखे।
नाज़रीन तहां हिते नवगोठ में जेका नियत फाउंडेशन जे सहकार सां इमरान खलील लाखिर वारनि जी मेज़बानी में जेका कैंप लगाई वई, तव्हां हुते मौजूद डॉक्टरनि सां डॉक्टराणियुनि सां कयल ॻाल्हि ॿोल, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि सां कयल ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी ऐं हिते जेको सामान जी डिस्ट्रीब्यूशन पिणु कई वई आहे, जॾहिं त हितां जे मेज़बाननि जो इहो पिणु चवणु आहे त जेकॾहिं ज़रूरत पई त असां वधीक राशन हितां जे माण्हुनि खे ॾींदासीं बि, उन खां अलावा मेडिकल कैंपूं पिणु लॻाईंदासीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जिते इंतिज़ामिया सरकार नथी पहुची सघे ऐं उते मुख़ैर हज़रात पहुचनि था, त इहा बहितरीनु हिकिड़ी ॻाल्हि आहे। कैमरामैन सैद मुख़्तियार शाह सां गॾु रियाज़ चांडियो, मेहरान TV 9।